वेलकम बैक नाज़रीन। KTN जी मकानी चूंड के हवाले से ख़ुसूसी ट्रांसमिशन में तव्हांखे ॿीहर भलीकार चऊं था। इहा मकानी चूंड 2023 ॿ डिवीज़न ख़ासि तौर ते कराची ऐं हैदराबाद में हाणे इहो सेकेंड फेज़ आहे मकानी चूंड जो सिंध में। इंतहाई दिलचस्प सूरत हाल हाणे साम्हूं अचणु शुरू थी वई आहे। 5 वॻे वोटिंग जो अमल मुकम्मल थी वियो, हाणे ॻणप जारी आहे। मुख़्तलिफ़ रिज़ल्ट भी अचणु शुरू थी विया आहिनि। असांखे स्टूडियो में जॉइन कयो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जा अॻूणा मेंबर क़ौमी असम्बली भी हुया, पीपल्स पार्टी जा अॻवान आहिनि ख़ैरपुर खां। नवाब असान साहब थैंक यू वेरी मच जॉइन कयो आहे। ज़मीर हुसैन साहब कंहिं हाणे त तारुफ़ जो मोहताज कोन्हे, काफ़ी देरि खां असां सां मौजूदु आहे हिते। रिपोर्टर असां सां शहरियार में मिलंदा ज़ुल्फ़िकार सोलंकी ऐं अनवर कांधरू मेहड़ खां, ही सभु असांखे जॉइन कंदा। नवाब साहब, सभ खां पहिरीं त ही जेको तव्हां हाणे बि प्रेस कॉन्फ्रेंस हले पई ऐं मुतहदा क़ौमी मूवमेंट जेको बाइकाट कयो आहे, छा था सम्झो सियासी तौर ते केतिरो नुक़सानु थींदो आहे जॾहिं को सियासी माण्हू हिकिड़े इलेक्टोरल प्रोसेस मां ॿाहिरि थी वञे त केतिरो नुक़सानु थींदो आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेकी तव्हां ॻाल्हि पुछो पिया त मुंहिंजे ख़्याल में MQM हिकिड़ो तमामु वॾो हिकिड़ो ब्लेंडर कयो आहे, हिकिड़ो तमामु वॾो नुक़सानु कयो आहे। सियासी पार्टी मुंहिंजे ख़्याल में शायदि को हिन जो उहो उस्तादु न रहियो आहे सियासत में। जेकॾहिं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जहिड़ो उस्तादु या आसिफ अली ज़रदारी साहिब जहिड़ो उस्तादु हिन जो हुजे हा, शायदि मुंहिंजे ख़्याल में हीउ बाइकाट कोन कंदा। सियासी तरबियत तव्हां चओ त सियासी तरबियत जेकी आहे सो हिननि जी अहिड़ी न आहे। त हेॾी वॾी जेको तव्हांखे यादि हूंदो 2001 में हिननि बाइकाट कयो हो जॾहिं नेमतुल्लाह थोरे वोटनि ते खटी वियो हो। बिल्कुलु। ऐं जॾहिं त एतिरो हुननि जो हिते वजूद ई कोन्हे। ऐं 2018 में हिकिड़ो MP आहे हिननि जो ऐं पूरी कराची जा दावेदार आहिनि। हाणे ॾिसो न, अॼु पाकिस्तान पीपल्स पार्टी वॾी लीड सां इंशाल्लाह खटे पई ऐं हिननि खे इहो ई हूंदो त पाकिस्तान पीपल्स पार्टी दांधली करे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जी अक्सरियत आहे। कोई अगरि ॿियो पार्टी MQM ग़लतियूं कनि था पंहिंजियूं त ज़ाहिर आहे उहो वोट पाकिस्तान पीपल्स पार्टी ॾे वेंदो ऐं हुनखे ख़बर आहे। 5 महीने मुंहिंजे ख़्याल में कराची में आहिनि पिया पाकिस्तान पीपल्स पार्टी जा, 7-8 MPAs मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां पाकिस्तान पीपल्स पार्टी जा 10-12 MPA आहिनि, मुख़्तलिफ़ MNA आहिनि। सो हाणे मुंहिंजे ख़्याल में जेको MQM कयो आहे तमामु वॾो ब्लेंडर कयो आहे। हाणे जेकी प्रेस कॉन्फ्रेंस कनि था या ॿियो कुझु कनि था, इहो फज़ूल आहे। इन में को हो न आहे। जेके चवनि था त 71 असांजूं जेके सीटूं हिन डिलिमिटेशन में हेॾे होॾे, जेकॾहिं ही भाई इलेक्शन जो मतिलबु इहो आहे त हिकिड़ो इहा मोहतरमा जी ख़ासि करे हूंदी त मोहतरमा बि हिकिड़ो दफ़ो असां ब्लेंडर कयोसीं, जेको बाइकाट कयोसीं। असांखे त इहा बाइकाट जो त सोचणी न घुरिजे। जेको सियासी जेको आहे मकानी चूंड में जिथे घिटी घिटी काउंसलर हूंदा आहिनि ऐं ग्रास रूट ताईं, सभ खां वॾी ॻाल्हि ग्रास रूट ताईं, ग्रास रूट वारी सियासत माना ही पंहिंजी हिननि ख़तमु करे छॾी। तो उनजे करे वक़्तु ऐं हर वक़्त जो जंहिं बि फ़ाइदो न वरितो उहो मां त उनखे न चवंदो त उहो सियासतदान आहे। हिन हेॾी वॾी सियासत कनि था, हेॾी वॾी दावेदार आहिनि ऐं एंड टाइम ते इलेक्शन जो बाइकाट कनि। असां इलेक्शन नथा लड़ूं। भाई तव्हां 15, 20, 50 सीटूं खणो था न, तव्हां बाइकाट छो कयो? तव्हांजा माण्हू ग्रास रूट ते हलिया वञनि था, तव्हांजा ॿिया माण्हुनि ते असरु पए हा। तव्हांजो आहे त हीअ MQM बि हिते पार्टी आहे जेकी हले थी। हिन वक़्तु तव्हां सभु वागू जेको आहे सो तव्हांजो वोट ट्रांसफर थी वियो, मतिलबु जमियत ॾे हलियो वेंदो, या ॿिए पीपल्स पार्टी ॾे वेंदो, या PTI ॾे वेंदो। सो हिन वक़्तु जेकी सिचुएशन आहे, इंशाल्लाह मूंखे यकीन आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो जियालो जेको बिलावल साहब मां पहिरियों बि KTN में चई चुको आहे त जियालो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मेयर थींदो ऐं इंशाल्लाह हिन दफ़े बि जियालो ई मेयर थींदो ऐं वॾी लीड सां, वॾी अक्सरियत सां। सभ खां वॾी ॻाल्हि त हेॾो वॾो इलेक्शन, 3 करोड़ जी पॉपुलेशन कराची, काथे बि को एॾो वॾो इंसिडेंट न थियो आहे जेको चइजे न हैदराबाद, न हिते, न ॿियनि ज़िलनि में। इहा सिंध गवर्नमेंट जी कामयाबी आहे ऐं सिंध गवर्नमेंट टेक्निक सां ऐं सुठे नमूने सां हर कंहिंखे हैंडल कयो आहे ऐं सिंध गवर्नमेंट पंहिंजे इन लॉ एंड ऑर्डर में कामयाबु वई आहे, जेको अॼु हुननि करे ॾेखारियो आहे। इंशाल्लाह पाकिस्तान पीपल्स पार्टी जो जियालो मेयर थींदो। ज़मीर हुसैन साहब, इहो ई सवाल तव्हां सां बि आहे त MQM इहो आख़िर ताईं त सही हुयो। राति लेट नाइट अचानक ख़ालिद मक़बूल सिद्दीकी इहो ऐलान कयो ऐं उन में तव्हां छा था सम्झो, महरूम कयो आहे पंहिंजे वोटरनि खे वोट सां ऐं हाणे ही 4 साल जे लाइ त कुझु न थी सघंदो, त छा चवंदो? अर्ज़ु इहो आहे त
कंहिं बि सियासी पार्टी जे लाइ सियासी निज़ाम लाइ जेको बुनियादी तौर ते बुनियादी ढांचो आहे उहो बलदियाती निज़ाम खां शुरू थींदो ऐं उहा हर पार्टी जी ऐं हर जेको आहे सो सिस्टम जी हिकिड़ी ईअं सम्झो बुनियादी ताक़त हूंदी आहे छो जो ग्रास रूट खां माण्हू उथंदो आहे उहो मथे ईंदो आहे ऐं इहा ई स्ट्रेंथ हूंदी आहे जेकी तव्हांजी पॉलिटिकल मैच्योरिटी खे पॉलिटिकल ऐं जेको आहे सो स्ट्रेंथ खे शो कंदी आहे। हाणे एंड टाइम ते अची करे ऐं हिननि जेकॾहिं इहो सियासी फ़ैसिलो वरितो आहे इहो सभ खां वधि में वधि हिननि पाण खे नुक़सानु ॾिनो आहे ऐं पंहिंजे उन वोटर खे नुक़सानु ॾिनो आहे जेको इन आइडियालॉजी ते हिननि जे पॉलिटिकल जेको आहे सो इन नज़रिए ते क़ाइमु रहियो ऐं उन जे लाइ हिननि कंहिं बि क़िस्म जो प्लेटफॉर्म न छॾियो ऐं उन जे करे छा थियो त हाणे ही जेको आहे सो सियासी तौर ते पाण खे एतिरो परे करे विया आहिनि हिन बलदियाती निज़ाम जेको बुनियादी सिस्टम आहे उन खां ऐं पंहिंजे वोटर खां पाण खे तमामु घणो परे करे विया आहिनि जंहिंजो ख़िला जेको आहे सो हींअर पूरो कोन था करे सघनि। बाक़ी हाणे को बि एक्शन को बि रिएक्शन जेको इन बियाब ते वठनि त बाबा जेको आहे सो असांजूं 70 सीटूं हुयूं या 70 खां मथे सीटूं हुयूं उन जे करे असीं जेको आहे सो पंहिंजे वोटर जो वोट कास्ट न करायो या असीं हिन सिस्टम जे जेको बुनियादी जेको पॉलिटिकल सिस्टम में अहमियत थो रखे बलदियाती निज़ाम उन जो हिसो न ठहिया आहियूं। मुंहिंजो ख़्यालु आहे हिननि पंहिंजो पाण सां ई जीअं हिकिड़ो सिंधीअ में चवंदा आहिनि त पंहिंजे पेर ते कुहाड़ी पाण। हैदराबाद में भी मेयर MQM जो हुयो रहियो आहे इते भी वॾो फ़र्क़ु पवंदो हैदराबाद में भी? सर हा इंशाल्लाह पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मेयर थींदो इन जे करे कि असांजी उन ॾींहुं मीटिंग थी असां उन ॾींहुं जेकी जनरली असां हैदराबाद जे माण्हुनि खां व्यूज़ वरिता ऐं जनरली आम पब्लिक खां व्यूज़ जेके मां पाण उते वरिता हैदराबाद में त सभिनी जी जेकी मूंखे कंहिं बि हिकिड़े लाइ कंहिं बि फर्दर कंहिंजे लाइ न चयो जॾहिं MQM बाइकाट कंदी त ज़ाहिरी आहे इहो पाकिस्तान पीपल्स पार्टी खे फ़ाइदो पवंदो ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जो ज़ाहिरी आहे उते कम बि थियल आहिनि ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी लीड भी करे थी ऐं इंशाल्लाह हैदराबाद में भी जेको आहे सो पाकिस्तान पीपल्स पार्टी MNA MPA भी असांजा उतां जा आहिनि उते पाकिस्तान पीपल्स पार्टी जा पर इंशाल्लाह पाकिस्तान पीपल्स पार्टी उते भी खटींदी ऐं उते छा आहे त असांजो जेको टेक्निकली प्रैक्टिकली जेको कमु हले थो ऐं असां उन शइ खे वॉच कयूं था ख़ासि करे जेको बिलावल साहब मॉनिटरिंग करे थो ऐं हिन इलेक्शन खे सो मुंहिंजे ख़्याल में तमामु असांजा वॾा हिते बिलावल हाउस हुजे या ॿिया हिते जेको आहे सो बिल्कुलु मॉनिटरिंग हले थी ऐं रिज़ल्ट तमामु घणो जेको अचियो आहे जेको ख़बर पए पई त पाकिस्तान पीपल्स पार्टी कराची हुजे या हैदराबाद हुजे ॿियनि ज़िलनि में त स्वीपिंग आहे बाक़ी कराची ऐं हैदराबाद में तमामु बहितर खां बहितर ऐं सुठो रिज़ल्ट पियो अचे ऐं इंशाल्लाह मेयर पाकिस्तान सजावल खां असांखे जॉइन कयो आहे KTN जे नुमाइंदे सैफुल्ला जुनेजो। सैफुल्ला छा सूरत हाल आहे कुझु रिज़ल्ट आया आहिनि ऐं छा ओवरऑल सिचुएशन छा रही वोटिंग जी अमन अमान जे हवाले से सॼो ॾींहुं छा रहियो? सुजावल ज़िले में हू त आबादी त पंहिंजे 8 लाख आबादी आहे हिन में पीपल्स पार्टी जा अॻे ई जेको ज़िले कौंसिल जी 70 सीटूं आहिनि उन में 28 जेको सो बिना मुक़ाबले अची विया हुआ बाक़ी 7 ते मुक़ाबला हुआ इन खां अलावा जेको हेसिताईं रिज़ल्ट आई आहे हुन में सुजावल जो वार्ड नंबर पहिरियों आहे जंहिंमें आज़ाद उम्मीदवार आहे शाह हुसैन शेख जंहिं 377 वोट खणी कामयाब थियो आहे जॾहिं त डिप्टी स्पीकर रियाना लगारी जो भाइटो फराज हुसैन लगारी जंहिं 200 वोट खया आहिनि उहो उते हाराए वियो आहे। वरी वार्ड नंबर सुजावल जो 5 आहे जिते JUI जो मौलवी हसन उन 400 वोट कया आहिनि जिते PP जे अहमद गबोल 203 वोट कया आहिनि ईअं PTI जे उम्मीदवार 74 वोट कया आहिनि ऐं वरी सुजावल जो वार्ड नंबर आहे 9 जंहिंमें शहजाद साहब बुखारी 806 वोट कया ऐं जेको सो JUI जो उम्मीदवार अदरेस आहे उन जेको सो 235 वोट कया आहिनि। अहिड़े तरीक़े सां सुजावल जो वार्ड नंबर ऐं पंहिंजो सुजावल वार्ड नंबर आहे 2 जिते साजिद लगारी कया आहिनि पीपल्स पार्टी जे 485 वोट कया आहिनि ऐं उते मौलवी हसन JUI उन जेको कया आहिनि 205 हाणे इहे सूरत हाल जेका ठठो जेको आहे हिन खां अलावा ठठे में जेको सो 40 जेको यूनियन कौंसिल जी सीटूं आहिनि उनमें 40 मां जेको सो पीपल्स पार्टी 20 जेको सो बिना मुक़ाबले ते जेको सो कामयाब उम्मीदवार थिया हुआ हिते जेको सजावल हाणे जेका रिज़ल्ट अचनि था सैफुल्ला पहिरीं बिला मुक़ाबला तक़रीबन 50% रिज़ल्ट अची चुको आहे ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जी उते एक्सरियत आहे छा था सम्झो त सजावल में केरु चेयरमैन थींदो
नालो को साम्हूं आयो आहे, अहिड़ो को उम्मीदवार बि साम्हूं आहे? अहिड़ो हाणे ॾिसो न, इहो ई ज़िले कौंसिल सुजावल ते जेको उम्मीदवार आहे, जंहिंमें अॻूणो ज़िले नाज़िम शफ़क़त चाचीरानी जेको क़ौमी असैम्बली जो मेंबर रहियो आहे, सेनेटर बि रहियो आहे, उन जॾहिं ज़िले कौंसिल जी सीट जेको आहे पंहिंजो उते बिना मुक़ाबले आयो आहे पंहिंजे ॿेले तां, त यकीनन इहो ई उमेद रखिजी सघिजे थी त जंहिं उम्मीदवार जेको सो फार्म भरायो आहे सो काउंसिलर लाइ कोन भराई हूंदी, ज़रूरी आहे त नाज़िम लाइ। अहिड़े तरीक़े सां दानिश मलकानी आहे, उहो बिना मुक़ाबले आयो, जेको काम कादिर मलकानी जो पुटु आहे, उन बि जेको फार्म भरायो आहे, त उहो बि थी सघे थो त उम्मीदवार हुजे। अहिड़े ई तरीक़े सां अरबाब वज़ीर जो पुटु आहे कामरान, उन बि फार्म भराया आहिनि। हाणे ॾिसिजे त हिन में पल्लो जेको पीपल्स पार्टी में मथे कंहिंखे था जेके सो चेयरमैन कनि, पर इहो आम राय आहे त शफ़क़त चाचीरानी जेको बीठो आहे पाण त उमेद आहे त ज़िले कौंसिल जो चेयरमैन। ठीकु आहे सैफुल, थैंक यू वेरी मच। 7 सां असांखे जॉइन कयो आहे ज़ुल्फ़िकार सोलंकी। ज़ुल्फ़िकार, छा सूरत हाल आहे, वॾे वज़ीर जो तक आहे, ऐं छा तव्हां उते सिचुएशन ॾिसो था, को मुक़ाबिलो आहे या पाकिस्तान पीपल्स पार्टी उते सुठी पोजीशन में आहे? जी बिल्कुलु आलम साहब, ही 7 तहलके जो जेको ही हल्को आहे, यूसी यूनियन काउंसिल जेका 10 यूनियन काउंसिल आहिनि 7 तहलके में, हिकु म्यूनिसिपल कमेटी 7 आहे, ऐं जॾहिं त हिकु टाउन कमेटी भान सैदाबाद हिन में शामिल आहे। ही शुरू खां ई जेको सो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो हुन ते जेको सो होल्ड रहियो आहे घणो वक़्तु, जेको अञा ताईं हलंदो पियो अचे, उन जो ई तसलसुल आहे त अॼु जेका ही मकानी चूंडूं थी रहियूं आहिनि, उन में बि पीपल्स पार्टी जा जेके उम्मीदवार आहिनि उहे असांखे जेके रिज़ल्ट हिन महिल ताईं अची रहिया आहिनि, उन में हू अक्सरियत जेका आहे उहा पीपल्स पार्टी उम्मीदवार आहिनि जेके कामयाब थी साम्हूं अची रहिया आहिनि। 7 में जे म्यूनिसिपल कमेटी जा 15 वार्ड हुआ, जंहिंमें 6 जेके पीपल्स पार्टी जा उम्मीदवार हुआ उहे अॻुवाट ई माना इलेक्शन खां अॻु में ई बिना मुक़ाबले उहे चूंडजी विया हुआ। त अॼु जॾहिं असांजा बाक़ी जेके 9 वार्ड रहिया हुआ, उन्हनि में बि हिन महिल ताईं जेको सो 7 वार्डनि जी रिज़ल्ट अची वई आहे, जंहिंमें पीपल्स पार्टीअ जा ई जेके काउंसिलर आहिनि म्यूनिसिपल कमेटी ते उहे चूंडजी विया आहिनि, जंहिंमें दिलदार सोलंकी आहे, अकबर कटोड़ आहे, मोहम्मद आलम पिरारो आहे, गुल मोहम्मद भट्टी आहे, गुलाम मुस्तफ़ा लाशारी आहे, वॾेरो नज़ीर सोलंकी आहे। हिन महिल ताईं जेके रिज़ल्ट आया आहिनि उहे अक्सरियत सां जेको सो भारी वोट खणी जेको सो कामयाब थिया आहिनि पंहिंजी सीटुनि ते, ऐं रिज़ल्टुनि अचण जो सिलसिलो जारी आहे। त इहो चई सघिजे पियो त पीपल्स पार्टीअ खे जेको तहलके 7 में हिन वक़्तु तमामु घणी सरसी हासिल थी रही आहे। तव्हां सम्झो था त बहितरी ईंदी, या जेका पहिरें बि त हिते ई पाकिस्तान पीपल्स पार्टी हुई, को मॉडल यूनियन काउंसिल तव्हां ॾिसो था, हाणे जेको बोर्ड आयो उन खां पोइ जेका सूरत हाल आहे उहो बि तव्हांजे साम्हूं आहे, त छा तव्हां सम्झो था को बहितरी ईंदी? जी बिल्कुलु, पीपल्स बहितरीअ जो जेसिताईं सुवालु आहे त हींअर कामयाब थींदड़ उम्मीदवारनि ते इहो दारोमदार आहे त हू जेको सो पंहिंजी कारकर्दगी कहिड़े नमूने सां ॾेखारनि था, त जीअं आवाम में उन्हनि जो एतमाद जेको सो बहाल थी सघे। कुझु जेको हिकु यूनियन काउंसिल जेका भूबक आहे, यूसी भूबक, उन ते जेको पीपल्स पार्टी खे सख़्तु जेको सो मुक़ाबले जो सामनो पिण करणो जेको सो पइजी रहियो आहे, जिते शायदि पिहार जेको पैनल आहे उन जो मुक़ाबिलो पीपल्स पार्टीअ जे धड़े सां जेको सो थिए पियो, उन ते सख़्तु मुक़ाबले जो इम्कान आहे। उते उहो जेको वोटनि जी ॻणप जो सिलसिलो आहे उहो जेको सो ठीकु आहे। ज़ुल्फ़िकार, थैंक यू वेरी मच। नवाब साहब, 2001 में जॾहिं मुशर्रफ साहब इहो सॼो सिस्टम लॉन्च कयो, ऐं उन खां पोइ इहो अमेंडमेंट थियूं 2012-13 में, ऐं पोइ इलेक्शन थिया, त छा तव्हां डिफरेंस महसूसु कयो था? 2001 में नाज़िम काफ़ी स्ट्रॉन्ग हुयो ऐं कम बि थींदा हुया, आख़िर ताईं यूनियन काउंसिल ताईं हारी, लेबर काउंसलर बि हूंदा हुया, वरी उन में फंड्स बि ट्रांसफ़र थींदा। छा डिफरेंस सम्झो था? हाणे जेको लोकल गवर्नमेंट एक्ट आहे उहो मिक्सचर आहे ॿिन्हिनि जो, उहो बहितर हुयो या ही बहितर आहे? ॾिसो, ही त ग्रास रूट तो ई आहे, जेको माण्हू कमु करणु चाहे किथे बि हुजे, थोरा पैसा हुजनि या घणा पैसा हुजनि, माण्हू जेकॾहिं नेकियती सां कमु करणु चाहे त उहो थी सघे थो, ईअं न आहे त नथो थी सघे। त कमु करणु हिन वक़्तु पाकिस्तान पीपल्स पार्टी जी असांजी इहा ई आहे त असां कमु थियणु घुरिजे ऐं कमु थिए पियो, ईअं न आहे त कमु बिल्कुलु नथो थिए, ऐं कमु पूरे सिंध में थिए पियो। ऐं हिन वक़्तु बि जेको ज़ाहिरी आहे हेॾियूं वॾियूं बरसातूं, माण्हू चवनि जेको आहे सो पाकिस्तान पीपल्स पार्टी खे माण्हू वोट, हाणे ॾिसो न माण्हुनि जो तव्हां पाण पुछा कई, सजावल खां, दादू खां, सॉरी 7 खां,
त माण्हुनि जो जेको रुझान आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफ़ आहे। हुननि खे ख़बर आहे त जेको अजो लटो जेको बि आहे उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी ॾेई सघे थी, ॿी का पार्टी कोन्हे। कुझु नतीजा आहिनि, शेयर कयूं? हा, शेयर कयो। टंडो गुलाम हैदर टाउन जी कमेटी जो रिज़ल्ट आहे ऐं टाउन कमेटी संजर चांग ज़िलो टंडो अलायार लखी मोहम्मद रिंद पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार या बिना मुक़ाबले पहिरीं कामयाब थी चुको आहे। थाणो बुल्ला खान थाणो का टाउन कमेटी वार्ड नंबर 1 उते बि रिज़ल्ट आहिनि। नसरपुर वार्ड नंबर जेको असांजो आहे मीरपुर बटोरो टाउन कमेटी वार्ड नंबर 1 ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार शरीफ अख्तर 521 वोट खटी वियो आहे ऐं नंबर 2 ते पाकिस्तान पीपल्स पार्टी उम्मीदवार इस्माइल सोहो 365 वोट खणी कामयाब थी वियो आहे। मीरपुर बटोरो टाउन कमेटी जे वार्ड नंबर 3 में पाकिस्तान पीपल्स पार्टी जो गुलाम अली ख्वाजा 393 वोट खणी कामयाब थी वियो आहे। सेवण जो वार्ड नंबर 5 उते दिलदार सोलंकी 810 वोट खणी पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार कामयाब थी विया आहिनि। त रिज़ल्ट अचण बि शुरू थी विया आहिनि ऐं तेज़ी सां जिथे किथे असां ॾिसूं था टंडो अलायार म्यूनिसिपल कमेटी जे वार्ड नंबर 21 तां पीपल्स पार्टी जो उम्मीदवार आहे गुलाम मुस्तफ़ा हालीपोटो 515 वोट खणी कामयाब थियो आहे। 454 वोट पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मीरपुर बटोरो टाउन वार्ड नंबर 1 ते 521 वोट शरीफ अख्तर नालो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार जो। वार्ड नंबर 2 पीपल्स पार्टी उम्मीदवार आहे अयाज़ इस्माइल। मीरपुर बटोरो टाउन कमेटी जे वार्ड नंबर 3 ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार गुलाम अली ख्वाजा 393 वोट। सेवण जे वार्ड नंबर 5 ते पीपल्स पार्टी जो उम्मीदवार दिलदार सोलंकी अगेन इहो रिज़ल्ट 810 वोट खणी कामयाब थिया आहिनि। ॾिसो इहा आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी। बिलावल साहब चयो न तीर ही चलेगा, तीर ही चल रहा है हर जगह पे पाकिस्तान पीपल्स पार्टी। सही है, हर पूरे सिंध में मतलब पाकिस्तान पीपल्स पार्टी इंशाअल्लाह इहो सही आहे, तव्हांजी ॻाल्हि सही आहे। पर तव्हां हाणे बोर्ड में तव्हां बि कमु कयो, घणो तव्हां ॾिठो, अखियुनि सां ॾिठो आहे। हा, पर जेका सूरत हाल हुई, घणा डिपार्टमेंट अहिड़ा हुया नवाब साहब, असां बिला कंहिं उनखे चई सघूं था त उन्हनि जे अफ़सरान जी कारकर्दगी, उते डिपार्टमेंट जी कारकर्दगी, उहो तव्हांखे हट थी करे पॉलिटिशियन पोइ आख़िर में अची फांसी था वञनि, हीउ नालो भाई ही टेंडर काढी वियो, ही ठेको कीअं कयो, ही छो, ही केसि ताईं सही थिए जेसि ताईं तव्हां घटि में घटि अकाउंटेबिलिटी स्ट्रॉन्ग न करो। ज़ाहिरी आहे मां चवां त असां परफेक्ट आहियूं, परफेक्ट अल्लाह जी ज़ात आहे, ऐं असां कमु कयूं पिया। पर जंहिंजी शिकायतूं मिलनि पियूं या जंहिंजी कंप्लेन मिले पई त असीं उन जे लाइ सख़्तु एहतजाज बि कयोसीं। असां पार्टी में पार्टीअ ॿुधो बि, पार्टीअ उन्हनि ते एक्शन बि खयो। ईअं न आहे त पार्टी न आहे। बिलावल साहब ख़ुदि, CM साहब ख़ुदि, इहे भली कोई न बि करे न, CM साहब या बिलावल साहब फौरन आसिफ साहब उन ते एक्शन पियो थिए त भई जेको आहे हिन जी कोताही आहे। उन्हनि खे चऊं पिया, हिननि खे ॿुधायूं पिया बार बार त हिन ऑफिसर जी कोताही आहे, हिन माण्हू जी कोताही आहे, हीअ करे पियो, ऐं यकीन कयो त उन्हनि जूं ट्रांसफर थियूं, उन्हनि खे सस्पेंड थिया। ईअं न आहे त हाणे असीं बिल्कुलु जेको आहे न कमु करण जे मूड में आहियूं, कमु कयूं पिया, ऐं इंशाअल्लाह जेकी स्वीपिंग थींदी सिंध में पाकिस्तान पीपल्स पार्टी थींदी, ऐं हिते कंहिंखे उम्मीदवार बि कोन थो मिले। हिते पार्टियूं ख़तमु आहिनि, सिंध में कोई पार्टी कोन्हे सवाइ पाकिस्तान पीपल्स पार्टी खां अलावा। माण्हू ॾिसनि पिया, हाणे ॾिसो न कराची जहिड़े शहर में जेकॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी जो कोई जयालो मेयर अचे ऐं हैदराबाद में अचे त अल्लाह साईं जा कुर्ब आहिनि। ज़मीर साहब इहो ई सवाल, छा इहो जेको सिस्टम आहे मकानी जो एक्ट आहे, जेको बल्दियाती असांजो एक्ट आहे, लोकल गवर्नमेंट एक्ट, तव्हां सम्झो था इहा सही नुमाइंदगी करे थो ऐं हिन में डेवल्यूशन जेको थियणो आहे, पावर जेको ट्रांसफर थियणो आहे हेठी सतह ताईं, उहो हिन में आहे या हिन में अञा तब्दीली ज़रूरी आहे? सही अर्ज़ु इहो आहे त नवाब साहब खां तव्हां पहिरियों सुवाल पुछो त फ़र्क़ु छा हुयो हा हुन लोकल गवर्नमेंट आर्डिनेंस में ऐं हिन लोकल गवर्नमेंट एक्ट में। अर्ज़ु इहो त उते जेको हुयो ऐं उन तव्हां ॾिठो त उन सिस्टम में बल्दियाती इदारा वॾा ख़ुदमुख़्तार ऐं इफेक्टिव हुआ। 2013 में पोइ इहे शयूं उन मां कुझु अहिड़ियूं थियूं जंहिंमें गवर्नमेंट जी उसमें उन में इन्वॉल्वेशन रखी वई। पोइ इहो मामिलो 2013 खां वठी अदालतुनि में हलियो ऐं रिसेंटली हाणे जेको गुलज़ार साहब जी बेंच में इहो फ़ैसिलो आयो ऐं CP नंबर हुई 227/03 2016, जंहिंमें इहो आख़िर इहा ई शइ कंक्लूजन थी त बाबा आर्डिनेंस ऐं एक्ट में जेको फ़र्क़ु आहे उहो इहो ई हो त हुन में जेको आहे सो मकानी निज़ाम वारा इदारा ख़ुदमुख़्तार हुया, उन्हनि जूं मुआशी पॉलिसियूं पंहिंजूं हुयूं ऐं हू जेके तरक़ियाती स्कीमूं पाण ॾींदा हुआ। हाणे हिते हू गवर्नमेंट जा जेको आहे सो मोहताज आहिनि। उन जे हिसाब सां इहा जजमेंट आई जंहिं ते इहा अची कंसेंस थी ऐं इहा हाणे इलेक्शन जेकी आहे
उन ते ठही। सो चवण जो मक़सदु इहो आहे त बकोल गवर्नमेंट जे त उन ऑर्डिनेंस में बि जेको आहे सो कुझु अहिड़ा सुकुम हुआ जेके असां दूर कया, ऐं हाणे जेको 2013 वारो एक्ट आयो आहे उन में असीं ॾिसूं था त क़ानूनी तौर ते तमामु वधीक सुकुन आहिनि, जंहिंमें जेकॾहिं बलदियाती हुकूमत आइन जे आर्टिकल 140A जे तहत सूबाई हुकूमत ऐं वफ़ाक़ी हुकूमत वांगुरु हिकिड़ी सेपरेट आइडेंटिटी थी रखे। उन आइडेंटिटी में जॾहिं जेको आहे सो हू आज़ादु न हूंदा पंहिंजे कमकार में, पंहिंजे जेको आहे सो वर्क ऐं जेको आहे सो पॉलिसीज़ में, त उहो पोइ कहिड़ो जेको आहे इफेक्टिव रोल अदा कंदा। हाल खां असांखे जॉइन कयो, हाल में पुछूं छा सूरत हाल आहे? हाल खां असांखे अल्ताफ़ मेमन KTN जे नुमाइंदे जॉइन कयो आहे। अल्ताफ़, छा सूरत हाल रही ऐं छा रिज़ल्ट अचनि था, छा नताइज तव्हां ॾिसो था? जी बिल्कुलु, हालात समेत जेको बिरशा मटियारी ज़िले जो इलाइक़ो आहे जंहिंमें 30 यूनियन काउंसिलूं ऐं 6 टाउन कमेटियूं ऐं 1 म्यूनिसिपल कमेटी हुई हालां जी, जंहिं ते अॼु इलेक्शन थी आहे। 227 सीटूं हुयूं टोटल म्यूनिसिपल कमेटी हालां, 6 टाउन कमेटी, जेके 30 यूनियन काउंसिल उन्हनि ते 687 उम्मीदवारनि हिसो वरितो। ॻणप जो सिलसिलो हिन वक़्त ताईं जारी आहे, मगर हिन वक़्त ताईं जेका अपडेट जेका सूरत हाल मालूम थिए त हालां शहर जेको आहे जंहिंमें 16 वार्ड हुया, हिकु वार्ड जेको अॻु ई पीस पार्टी बिना मुक़ाबले उन ते कामयाब थी चुकी, बाक़ी 15 वार्डनि ते अॼु इलेक्शन थी त 15 ई वार्ड जेके आहिनि उहे वरी अखिर सां पीस पार्टी जे उम्मीदवार आहिनि उन ते 112 थिया आहिनि। मुखालफ़त खे हिकु सीट बि जेको आहे सो पलो न पइजी सघी आहे। साॻी सूरत हाल जेको आहे सो बिरशा ऐं न्यू फैज़ाबाद जे टाउन कमेटी में रही आहे, जिते बि पीस पार्टी जेका आहे अखिर सां उते कामयाब थी आहे। मटियारी जेको ज़िले हेडक्वार्टर जो शहर आहे जिते टाउन कमेटी आहे ऐं उते 7 वार्ड आहिनि, उते जेको आहे सो हिन महिल ताईं जेका ॼाण मिली आहे त GGA खे उते सरकी आहे। 4 वार्डनि ते GGA कामयाब थी आहे, 2 वार्डनि ते पाकिस्तान पीस पार्टी जा उम्मीदवार कामयाब थिया आहिनि, 1 सीट ते आज़ाद उम्मीदवार कामयाब थियो आहे। MNA शुगफ्ता जुमानी जो भाउ महफ़ूज़ जुमानी बि मटियारी में बीठल हो, जंहिं ते हिन वक़्तु बि छिकताइण वारी सूरत हाल आहे। वार्ड नंबर 4 में जिते रिज़ल्ट रोकी वई आहे, शुगफ्ता जुमानी बि उते मौजूदु आहे, जॾहिं GGA जो अॻुवान आहे जलाल शाह जामोट उहे ऐं इंतिज़ामी अमलदार जेके आहिनि GRO ऐं ॿिया अमलदार उहे बि उते पहुतल आहिनि। टाउन कमेटी हालात पुराणा आहे जंहिंमें 5 वार्ड उन्हनि मां 1 वार्ड जेको आहे उहो मुखालिफ़ धुर जेको आहे नवाज़ लीग उनखे पलो पियो आहे, जॾहिं 4 वार्डनि ते पाकिस्तान पीस पार्टी जा उम्मीदवार। अल्ताफ़, सॼो ॾींहुं छा सूरत हाल रही? को वॾो वाक़ियो त पेश न आयो? अमन अमान जी छा सूरत हाल हुई? वोटिंग स्मूथली थी? जी बिल्कुलु, जेका अमन अमान जी सूरत हाल रही त मुख़्तलिफ़ हंधनि ते झड़पूं थियूं। बिरशा में जेको आहे सो उते जहिड़ो थियो, हवाई फायरिंग बि थी। पाकिस्तान पीस पार्टी जे उम्मीदवारनि ऐं जेको लतीफ़ी पैनल हुयो उन जे दरमियान, जंहिंमें 3 माण्हू ज़ख़्मी बि थिया। न्यू फैज़ाबाद जे भलेजू काका वारो इलाइक़ो आहे, उते बि जहिड़ो थियो, 2 औरतूं उते ज़ख़्मी थियूं। को वॾो मामिलो न थियो, वॾो इंसिडेंट न थियो। ओवरऑल ज़बरदस्त रहियो तव्हां चओ था? सूरत हाल जेका आहे उते नॉर्मल रही। बिल्कुलु, थैंक यू वेरी मच अल्ताफ़ मेमन असां सां मौजूदु आहे। सभ खां इहा ई त सिंध गवर्नमेंट जी कामयाबी आहे त पुरअमन तरीक़े सां थी। ऐं जेको तव्हां ऑर्डिनेंस जी ॻाल्हि कई त जॾहिं लोकल बॉडीज़ मुशरफ जी बहितरी जा हेॾां हिन वक़्त जी बहितरी, तॾहिं छा हुयो त हालात सिचुएशन हिकिड़ा ॿिया हुया। तॾहिं जनरल मुशरफ इहो करणु पियो चाहे त ग्रास रूट ते वञणु पियो चाहे ऐं पंहिंजी पार्टी ठाहिणु पियो चाहे। ग्रास रूट ते वञी पंहिंजी पार्टी पियो ठाहिणु चाहे। पार्टी पियो ठाहिणु चाहे, जेको हुन में हू सक्सेस न वियो। हिते ज़ाहिर आहे जेके पार्टीअ खां पुराणा वेठा आहिनि त उहे किथे इन्हनि खे अचण ॾियनि, ऐं उन्हनि जे वस में बि कोन्हे। जेके काउंसलर जा नुमाइंदा सॼी दुनिया में घुमंदा आहियो। मां हिकिड़ो थोरो ॿुधायां त हिन वक़्तु जेकी आहे न काउंसलर जा कंहिं माण्हू जी हैसियत न आहे, जा MP जा MNA, पार्टी आहे सभु कुझु। पार्टी जंहिंखे चाहे सीट ॾे, ऐं पार्टी जो ज़ाहिरी आहे इमेज आहे। पार्टी हिकिड़ो शहीद ज़ुल्फ़िकार खां वठी मोहतरमा खां वठी आसिफ ज़रदारी साहब, बिलावल साहब, हाणे बिलावल साहब लीड करे पियो, तो हिन वक़्तु बिलावल साहब आहे तीर जेको आहे उहो सही आहे नवाब साहब। पर तव्हां बहितर सम्झो था, तव्हां सॼी दुनिया में ट्रैवल कयो था ऐं उते तव्हां ॾिसो जेके नंढी नंढी काउंटीज़ आहिनि, नंढा नंढा इलाइक़ा आहिनि, या तव्हां यूनाइटेड स्टेट्स में वञो त जेके उते रियासतूं आहिनि, उन्हनि जा जिथे हीउ जेको सिस्टम आहे उहो केॾो स्ट्रॉन्ग आहे। छा इहो सुठो न आहे त तव्हां जहिड़ो डिस्ट्रिक्ट, हाणे ख़ैरपुर सभ खां वॾो डिस्ट्रिक्ट आहे, उते टैक्स कलेक्शन बि पाण कनि, एग्रीकल्चर टैक्स बि पाण कलेक्ट कनि, उते सॼो निज़ाम हुजे, उहो रेवेन्यू तव्हां ॾे काउंसिल में अचे, उन जा पंहिंजी स्कीमूं हुजनि, त ही बहितर न आहे?
सर इहो ज़रूरी आहे, बहितर आहे ऐं सभु कुझु आहे, पर वरी बि जेको आहे सो सिंध में अची करे ऐं जेतिरा स्मॉलर यूनिट हूंदा उनखे कंट्रोल करण बि आसान आहे। इहो असीं पाण इन जा क़ाइल आहियूं त जेको बि आहे, जेकी बि पार्टी उथंदी आहे ग्रास रूट खां उथंदी आहे, जेकी बि डेवलपमेंट हूंदी आहे ग्रास रूट खां हूंदी आहे, हर उन जो बुनियादु बि ग्रास रूट खां हूंदो आहे। ऐं ग्रास रूट अगरि तव्हांजो बहितर आहे त उनखे कोई बि हिलाए नथो सघे। असीं वाकई इहे चेंजिंगूं अचणु घुरिजनि, इहे बहितरियूं अचणु घुरिजनि ग्रास रूट खां वठी हर कंहिंखे, जंहिंजो बुनियादी इहा जॻह आहे जिते असीं वेठा आहियूं या बीठा आहियूं, पर बुनियाद पब्लिक हुजे, सियासत न हुजे त भई असां पार्टी जी उनमें इहो ई हुजे। जेकॾहिं उन पब्लिक जी जाइ ते असांजो जेको हेठां ई मज़बूत डेवलपमेंट जो अहिड़ो हुजे जेको असीं ज़रूरत न हुजे न त असां सूबे ते ॾिसूं या विफाक़ ते ॾिसूं। ज़मीर साहब छा इहो तव्हां बयानु कुझु अध में तव्हांजी ॻाल्हि रहिजी वई? मूं अर्ज़ु इहो कयो त हाणे नवाब साहब जी फरमायो त जेको आहे सो हर पार्टी इहो चाहींदी आहे, पर हक़ीक़त में जेको तव्हां फॉरेनर्स जो एग्ज़ाम्पल ॾिनो, असीं ॻाल्हियुनि जे हद ताईं उन्हनि जा क़ाइल आहियूं, अमली तौर ते कॾहिं बि असीं उन्हनि खे फॉलो न कयो। उन जे हिसाब सां ॾिठो वञे त बदकिस्मती असांजे मुल्क जी इहा रही आहे त जेके बि सियासी पार्टियूं जॾहिं बि इक़्तिदार में आयूं आहिनि, उन्हनि बल्दियाती इलेक्शन्स खां अलाए छो मुंहुं मोड़ियो आहे, माना इंट्रस्टेड रहियूं न आहिनि। जॾहिं त हुननि जो इहो बिलीव बि आहे त पॉलिटिकल सिस्टम में जेको फ़र्दु आहे, इंडिविजुअल जेको आहे उहो ताक़त जो सरचश्मो आहे, बिल्कुलु, ऐं उहो ई पार्टी बिल्डअप कंदो आहे, उहो ई लीडरशिप पैदा कंदो आहे, पर उनखे हक़ ॾियण लाइ तयारु न हूंदियूं। ऐं इन में क्रेडिट वरी जेको आहे सो खणी विया डिक्टेटर। पोइ डिक्टेटर अगरि जेकॾहिं चाहे थो त मां पार्टी ठाहियां त उहो बुरी ॻाल्हि न आहे, उहो बि सियासत करे सघे थो। छो सियासी पार्टियूं उन में छो पोइते रहनि थियूं? इन जे करे मुंहिंजो ख़्यालु आहे त ही जेकी जमहूरियत जी हिते वुसत ऐं वुकत पैदा न थी सघी आहे, लीडरशिप जी हिते जेको आहे सो उहो मान ऐं उहो जेको मर्तबो न मिली सघियो आहे, उहो सिर्फ़ु इन जे करे त असीं कामन माण्हू खे उहे राइट, उहे पावर ॾियण ई नथा चाहियूं जेकी जमहूरियत उन्हनि खे ॾियणु चाहे थी। नतीजतन पोइ अॻिते हली असीं कंप्रोमाइज़ जो शिकार बि थी था वञूं, असीं जेको आहे सो ब्लैकमेल बि थियूं था उन्हनि जे हथों। कराची जी सिचुएशन, अब्दुल्ला सोलंकी असांखे जॉइन कयो आहे केटीएन जे नुमाइंदे। अब्दुल्ला, छा सूरत हाल आहे? छा रिज़ल्ट कुझु अचणु शुरू थिया आहिनि? ये या डिले तव्हांखे कुझु सम्झ अचे थी, या रिज़ल्ट छो डिले अचनि था, काउंटिंग में छो डिले थी आहे, या रिज़ल्ट तव्हांखे कुझु आया आहिनि? छा हवा नज़र अचे थी, किथे थी वञे ट्रेन? जी बिल्कुलु मुनवर, रिज़ल्ट हिन वक़्तु तक़रीबन अची विया आहिनि, तंहिं करे इहो चई नथो सघिजे त किथे रुकावट आहे, पर किथे किथे जेको पोलिंगनि ते जेके एजेंटनि तरफ़ां हिक ॿिए सां टकराइश थी ऐं उन्हनि खां पोइ जेको आहे उन्हनि खे डिले कयो वियो, पर उहो किथे किथे यानी की हिकु या ॿिनि यूसीज़ जे वार्डनि ते थियो आहे, पर ओवरऑल हिन वक़्तु ताईं तक़रीबन 27 यूसी कराची जे ईस्ट ऐं सेंट्रल जी ॻाल्हि थी करियां त 27 यूसियुनि जी समेत जेके मुख़्तलिफ़ आहिनि उन्हनि जा जेके रिज़ल्ट आहिनि उहे अची विया आहिनि, जंहिंमें अक्सरियत जेकी वाज़े तौर ते गॾियल तौर ते ॾिसी वञे ही सरकारी नतीजो न आहे, ऐं गैर हथमी जेको ॿुधायां पियो गैर सरकारी नतीजो आहे, त उन में वाज़े तौर ते जेकी जमायत इस्लामी आहे उहा उनखे सरसरी हासिल आहे, उहा अॻिते आहे उन्हनि खां, ऐं उन सां गॾु ख़ासि तौर ते सेंट्रल ज़िले जेके MQM जो गढ़ थियो वेंदो हुयो, MQM जे बाक़ार बाद जेको आहे उहो जमायत इस्लामी जेको हिन वक़्तु जेके अचनि पिया रिज़ल्ट गैर हथमी गैर सरकारी, त उहा MQM खां पोइ जेको हिन ते जमायत इस्लामी आहे उहा अॻुभरी रही आहे। अहिड़ी तरह कोरंगी ऐं ईस्ट खां बि जेके रिज़ल्ट अचनि था पिया उनमें बि जेके तराज़ू आहे, जेकी ताराज़ी आहे, उन्हनि जी जेके अॻिती सरसरी हासिल आहे। अहिड़ी तरह ते जेको अॼु जेके चूंड थी आहे उन चूंड में पुरमन रही आहे, पर ओवरऑल जेको ॿुधाए पियो वञे त सेंट्रल ज़िले ऐं जेके बगदिया वारा इलाइक़ा में थोरे चक्कर थियण खां पोइ पुलिस बि जेके मजबूरी तौर ते सिंध पुलिस जी तरफ़ मां ॿुधायो आहे त 6 अॼु हुननि खे गिरफ़्तार कयो आहे। पर अब्दुल्ला, वॾो को इंसिडेंट त अहिड़ो को न थियो आहे, ऐं ओवरऑल ॾिसूं था एतिरो वॾो शहर आहे जंहिंमें कई हज़ार पोलिंग स्टेशनूं आहिनि, लखे माण्हू उते करोड़ माण्हू ॿाहिरि निकितल आहिनि, त तव्हां ओवरऑल अगरि असां नंबर ॾियूं त ओवरऑल त पीसफुल थियो आहे, ऐं मुंहिंजे ख़्याल में पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत, इंतज़ामिया, इलेक्शन कमीशन ही इन्हनि खे क्रेडिट वञे थो। बिल्कुलु इन में कोई शक न आहे मनोहर साहब, त ओवरऑल सिचुएशन कंट्रोल रही
ऐं न सिर्फ़ु कराची पर तव्हांजी ॻाल्हि जीअं त हैदराबाद जा 9 ज़िला उहे पुरअमन रहिया, हुन सां गॾु कराची में जीअं तव्हां ॿुधायो त करोड़े माण्हू निकिता हुया, हिन में को शक न आहे। हुन जे बावजूदि जेको सॼो कारवां रहियो, जेको पोलिंग जो अमल हुयो ऐं हुन सां गॾु जेके सिस्टम हुयो जेको शुरू थियो सुबुह 8 बजे खां वठी बिना कंहिं वक़्त जे 5 पर अब्दुल्ला छा था सम्झो ही एॾो पीसफुल माहौल बि हुयो, को अहिड़ो वॾो वाक़ियो बि न थियो, उहो बि टर्न आउट तव्हां सम्झो था त टर्न आउट घटि रहियो, छो उनजी छा वजूहात थी सघनि थियूं? बिल्कुलु मनोहर साहिब, इहा वजूहात अव्हां खे ख़बर पई सघे थी ऐं ॿियो सियासी जेके पार्टियूं हिन वक़्तु जेके MQM दावा करे पई त असांजे बाइकाट जे सबबु टर्न आउट घटि रहियो आहे, पर ओवरऑल जेकॾहिं ॾिसिजे बाय इलेक्शन में बि कराची अंदरि जेके माण्हू आहिनि उहे उथनि ई नथा ऐं 12-1 बजे खां पोइ उथनि था पिया त जीअं लाइन लॻी थी वञे वॾी त हुन में रहिजी था वञनि पिया। ऐं अॼु बि ईअं ई थियो मनोहर, मां जेकॾहिं पंहिंजे सेंट्रल ज़िले जी ॻाल्हि कयां जिते मुंहिंजी ड्यूटी लॻल हुई त उते 1 बजे खां पोइ टर्न आउट जीअं वधणु शुरू थियो त रश एतिरी थी वई, जंहिंखां पोइ माण्हुनि जे जेकी एप्लीकेशन हुई जेकी अब्दुल्ला हिते असांखे हिकिड़ी ब्रेकिंग ॾियणी आहे, तव्हां असां सां हुजो हिते ई टेलीफोन लाइन ते। नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ तव्हांखे ॾियूं। सन में 4 वार्ड हुया ऐं इंतहाई हैरान कुन तौर ते सिंध यूनाइटेड पार्टी 4 वार्ड खटे वई आहे, कामयाब थी वई आहे। सन जी टाउन कमेटी जे 4 वार्डनि ते सिंध यूनाइटेड पार्टी कामयाब थी वई आहे। वार्ड नंबर 1 ते शेर मल्ला, वार्ड नंबर 2 ते सैयद आसिफ शाह 388 वोट खणी कामयाब थियो आहे। वार्ड नंबर 3 ते SUP जो अयाज़ ख़ासि टेली 377 वोट वठी कामयाब थियो आहे। ऐं ॿिए पासे भान सईदाबाद जी असां तव्हांखे ब्रेकिंग ॾियूं त भान सईदाबाद में 8 वार्ड हुया, 8 ई वार्ड पाकिस्तान पीपल्स पार्टी कामयाब थी वई ऐं 8 ई वार्डनि में पाकिस्तान पीपल्स पार्टी जा उम्मीदवार कामयाब थिया। भान सईदाबाद खां इहो असां तव्हांखे ब्रेकिंग ॾियूं था। सर जी, इहा ई ॻाल्हि हले पई त ही हाणे पीसफुल माहौल रहियो, पोइ बि टर्न आउट छो घटि रहियो? ही अब्दुल्ला बि ॻाल्हि करे छो पब्लिक जो इंट्रस्ट न आहे पार्टीज़ ते? न, ट्रस्ट माण्हुनि जो आहे, पर मसलो इहो त तव्हांखे राति गए तक इहो पियो थिए त इलेक्शन थींदी या न थींदी, इहो माण्हुनि खे सटरडे जेको टेंशन हो, असांखे बि पक कोन हुई त इलेक्शन थींदी या न थींदी, तव्हांखे बि कोन हुई, एंड टाइम ते ऑर्डिनेंस या कुझु जेको कुझु आहे। बहरहाल यार इहो त मञिजे त सिंध गवर्नमेंट खे क्रेडिट आहे जेको पुरअमन तरीक़े सां काथे बि ही माण्हू रड़ियूं कंदा आहिनि, कूकू कंदा आहिनि, पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे उहे धांधली खां ॾिसो, काथे बि अहिड़ो को वाक़ियो, काथे बि अहिड़ी का शइ कंहिंखे का मतिलबु थियो ई कोन्हे। ऐं सिंध गवर्नमेंट खे क्रेडिट थो वञे ऐं सिंध गवर्नमेंट पीसफुल तरीक़े सां कराए पाण में कामयाबु वई ऐं उनखे शाबाश ॾियण जो हक़ बणिजे थो। त उन में बाक़ी हाणे ॾिसो, इहे एकड़ ॿेकड़ में माण्हू ईंदा, ॿिया बि ईंदा, पर असलियत जेकी हूंदी पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हूंदी। जीअं हाणे तव्हां ॿुधायो त जमीयत वारनि जो ज़ाहिर आहे कुझु इलाइक़ा उन्हनि जो थींदो, पर ॿिया जेके मलीर लयारी जा इन्हनि इलाइक़नि में जा ॿिया बल्दिया आहे, सोराब ॻोठ जो पासो आहे, इन में पाकिस्तान पीपल्स पार्टी अक्सरियत सां अचे पई ऐं उनजो रिज़ल्ट अची वियो आहे। जेके मूंखे मैसेज अचनि था या उतां असां चऊं त कंहिं पार्टी खे डिनाए कयूं त उनजी को कोन्हे, पर उनजी बि सेवा आहे, ईअं न आहे। पर उहे वोट किथे इहो चूकट हूंदो आहे। बाक़ी इंशाअल्लाह पाकिस्तान पीपल्स पार्टी इंशाअल्लाह कराची में सुठे मेजॉरिटी सां ईंदी, हैदराबाद में, ॿियनि ज़िलनि में त स्वीपिंग आहे, उते त को आहे ई कोन। माण्हुनि जे ज़हननि में हुयो त इहा जेकी बरसाति जेकी तव्हां ॻाल्हि कई, पर माण्हू अॼु बि पंहिंजे पाकिस्तान पीपल्स पार्टी सां बिलावल साहब सां प्यार कनि था। को मॉडल यूसी ठाहींदो, को मॉडल यूसी सर को सुठो स्कूल हुजे, तव्हां अहिड़ो हॉस्पिटल हुजे जे नवां वसाण बि इलाज कराए, अहिड़ो स्कूल हुजे जे नवां वसाण जा बच्चा बि पढ़नि। मां पाण बीमार थियो हुअसि, मां सरकारी NICVD उते वियुसि, वञी चेकिंग कराई, छा सभु को वञे थो। पाण वॾा माण्हू असांजा CM साहिब उते वेंदो आहे, जा सभु जेके असांजी लीडरशिप उॾे वेंदी आहे। छा आहे त NICVD सभ खां वॾी हॉस्पिटल त आहे। अल्ताफ़ चन्ना कराची खां असांखे जॉइन कयो। अल्ताफ़, छा सूरत हाल आहे? कुझु रिज़ल्ट आया आहिनि? छा पोज़ीशन आहे? जी मुनर, बिल्कुलु जेको चूंड अमल आहे उहो शुरू थियो आहे। जेके रिज़ल्ट्स आहिनि उहे मुख़्तलिफ़ जेके पोलिंग स्टेशन्स आहिनि उन्हनि जा अचणु शुरू थी विया आहिनि। तक़रीबन 25 उहे रिज़ल्ट अचे विया आहिनि। अॼु समूरो ॾींहुं जेको आहे
सियासी जेके वर्कर हुया उन्हनि में कुझु जाइ ते असांखे झलकूं नज़र आयूं ऐं कंहिं जाइ ते असांखे जेको पीपल इलेक्शन कमीशन जो अमलो जेको हुयो उहो देरि सां पहुतो ऐं उते जेको आहे इलेक्शन जो जेको अमल हुयो उहो देरि सां थियो, जेको आवाम परेशान नज़र आयो। किथे खोड़ सारा वाक़ा पेश आया, हेॾो वॾो शहर हुयो, करोड़नि जी आबादी रखंदड़ आहे, जेको जेको मजमूई तौर जेका सूरत-हाल हुई उहा बहितरीन गुज़री। ऐं हींअर जेको आहे जेको ॾिठो वञे थो ऐं जेके नतीजा अचनि था पिया उन नतीजनि मां जेका तराज़ी आहे। जी अल्ताफ़, असां ॿुधूं था। अल्ताफ़ चन्ना सां असांजी ॻाल्हि हिते नाज़रीन ट्रांसमिशन जारी रहंदी, पर हिते असां वठूं था हिकिड़ो ब्रेक खां पोइ जेका असांखे छो त हेडलाइंस असांजी 8 वॻे जी आहिनि, हेडलाइंस खां पोइ इंशाल्लाह ट्रांसमिशन जारी रखंदासीं। ओवर टू स्टूडियो।